सिंध जी सरज़मीन जेका पोरे जे पघर ऐं कारियल हवाउनि सां हर मन खे मुअतर कंदड़ सिंध जेका अनाज कमंद ऐं भाॼियुनि जे घणे मिक़दार में पोखाए करे न सिर्फ़ु ज़रई शयुनि जो बहिरान ख़तमु करे थी पर गॾोगॾु एक्सपोर्ट मिक़दार जे जेतिरियूं जिन्सूं पाए मुल्की मैशत खे सघारो करे थी। ज़रई मुल्क पाकिस्तान जी अहम जड़ सिंध आहे जेका मुल्की मैशत खे तबाह थियण खां बचाए थी, पर गुज़िरियल कुझु सालनि खां सिंध जी ज़राअत सां वेसाघातियूं करे मुआशी क़त्ल कयो पियो वञे। सरकार जी ज़राअत ते तोजा न हुअण करे न सिर्फ़ु ॿिज भाण ब्लैक ते मिलनि था पर गॾोगॾु फसल लथे जिन्सनि जा रेट टके धड़ी करे सिंध जे हारियुनि खे ख़ुदकशियुनि ते मजबूर कयो पियो वञे। सिंध में जॾहिं बि पोखी जो वक़्तु अचे थो त भाण ॿिज जे गरनि ख़र्चनि खे आबादकार बर्दाश्त करे थो, पर जिन्स लथे मंडियुनि में नीलाम कई वञे थी। हेलोकिन बरसातनि जिथे सिंध जे ज़राअत जो 80% तबाह कयो त उते जे आबादकारनि वरी बि सिंध आबाद कंदे कर्ज़नि ते टमाटे जो फसल लॻायो। जॾहिं सिंध जो टमाटो लथो त न सिर्फ़ु मुल्क में टमाटे जो बहिरान ख़तमु थियो पर गॾोगॾु हुकूमत ज़रूरत न हूंदे बि ईरान मां टमाटो घुराए सिंध जे आबादकारनि जो टमाटो वठण खां इनकार करे छॾियो ऐं सिंध ते ॿीणो ज़ुल्म किराए छॾियो। अचो त सिंध जे आबादकारनि जा वीचार ॿुधूं त संदसि छा चवणु आहे ऐं कहिड़ो मुतालबो आहे हुकूमत खां टमाटे जे फसल जे रेट ख़ातिर। सरासरी जेको तो नाइंसाफ़ी थींदी पई अचे अञा ताईं इहो जेको साॻी ज़ुल्म असां सां आहे। जॾहिं बि सिंध जो को बि फसल लहे या जिन्स लहे त उहा उन महिल जेको तो रद्द करे ॿाहिरां घुराइनि था। हींअर ही टमाटो असांजो रद्द करे हिननि जेको तो ईरान में टमाटो घुरायो आहे। ईरान जो टमाटो जेको तो उन्हनि खे अलाए कीअं सस्तो पे में छा हिते बि असांखे 50 खां 60 रुपया छली जेको तो वञे पई। हाणे 50-60 रुपए में छा असांखे मिलंदी, छा मज़ूरी मिलंदी? न पहिरीं घणे रुपए छली? पहिरीं साईं असांजो टमाटो लथो कोन त 1000 1200 1300 સુધી वही पे। हींअर जेको तो 50-60 रुपया। 50-60 रुपया छली की 50-60 रुपया छा आहे? हाणे रुगो फटे माल के खारायूं पियो, छा आहे? वारो कोन थी खाए। मजूरियूं किराया 20 रुपया जेको छापर पटिजे, 5 रुपए जी छापर मजूर के मजूरी ॾियूं या असां भाणनि जा ख़र्च तेल ॿिज जेको तो टमाटे में हाइब्रिड टमाटे जे ॿिजनि खे पाण खे ख़बर आहे किथां था अचनि। असांजो मुतालबो इहो ई आहे इन्हनि खां त बाबा हीअ असांजो टमाटो जेको तो इहो अॻिते ॿिए मुल्कनि में ॾियनि यूज़ कनि ऐं जेको तो इहो रेट थिए जीअं असांजो रोज़गार थिए ऐं ॿिए पासे जेको तो ईरान हुजे किथे जो बि टमाटो जेकॾहिं इंडिया खां ॿिया घुराइनि था उहो बंदि करे असांजो टमाटो हींअर हलाइनि। बिल्कुलु कोन्हे। 50 खां वठी 60 रुपया छापर पे हले। हींअर ख़र्चा बि वधी विया आहिनि। सभु ॻाल्हियूं खेड़ियूं तेल महांगा, सभु ॻाल्हियूं भाण जा रेट बि जाम। ही हाइब्रिड ॿिज महांगा असांजा वरितल आहिनि त हूंदे हींअर टमाटे जो रेट ईरान खां घुराइण जे करे सफ़ा किराए छॾियो अथनि। असांखे वॾो वापारी धक रसियो आहे। अच्छा पे हिन छली घणे ई पई? छली साईं हींअर 60 खां 70 वॾी मुश्किल सां। पहिरीं घणे ई पई वई? पहिरीं साईं हिते 13-1400 रुपया वही पई, 1500 સુધી बि वही पई। तॾहिं मजूरी सुठी मिली? तॾहिं मजूरी सुठी पे मिली पर असांजो टमाटो तॾहिं कोन हो, घटि हो हिते। हाणे जॾहिं असांजो टमाटो लथो आहे तॾहिं 60 खां 70 रुपया वञनि पे। हाणे 20 रुपया पटाई लॻी पई आहे, 5 रुपया छापर लॻो पियो, किरायो बिरायो मीरपुर खणी वञो, छा बचे थो असांखे? न जल्दी रेट किरायो छा सबब छा आहे इनजो? अदा ईरान खां टमाटो अचण जे करे ई रेट किरायो वियो आहे। अच्छा जी हाणे ईरान खां तेल सस्तो आहे, उहो तेल घुराइनि, उहो हिते फ़ाइदो थिए, उहो कोन ईरान खां टमाटो घुराए हितां जो टमाटो जेको तो किरायो इहो बि किथां जी इंसाफ़ी आहे। सिंध सां सरासर नाजाइज़ी आहे। न मतलब हाणे गवर्नमेंट का कहिड़ो मुतालबो? गवर्नमेंट का इहो मुतालबो आहे त ईरान खां ईंदड़ टमाटो हर सूरत में बंदि कयो वञे त जीअं असांजो जेको तो हिते टमाटे जो रेट कुझु थिए, जीअं असां कुझु हारी माण्हू ख़ुशहाली वारी ज़िंदगी गुज़ारे छो। हींअर 120 रुपया किलो अटो लॻो पियो। महांगाई केतिरी आहे, कीअं पूरत थिए तव्हां पाण सोचो भला। जी जी बिल्कुलु नुक़सान थियो आहे। आबादकार ख़र्चे में वीचारा लो लॻा पिया आहिनि, मथे ते हथ अची विया आहिनि। भाण जी बोरी आहे या डीज़ल आहे या तव्हां टमाटे जो ॿिज आहे, हाइब्रिड ॿिज कंपनियुनि वारा ॾेई वेंदा आहिनि, दवाऊं बि ॾेई वेंदा आहिनि वॾे रेटनि में। असांखे जॾहिं टमाटो लहंदो आहे तॾहिं हिन जो ख़ुदि जो रेट कोन थींदो आहे। हिन खां अॻु में महीनो 2 महीना जॾहिं टमाटो कोन हो तॾहिं टमाटो ॿिए पासां आयो पियो 2500 4000 3500 कटी हली पे, 2500 छापर हलियो पे। हींअर जॾहिं हिते टमाटो लथो आहे तॾहिं हिते वारनि वापारियुनि अघु किराए छॾिया आहिनि। मां ॿिए पासां चवनि था टमाटो अचे पियो, असांखे पाण खे मज़ूरी कोन थी मिले, टमाटो खजे ई कोन थो। ईरान जो टमाटो घुराए हिते असांखे तबाह करे छॾियो अथनि।
मुतालबो इहो कहिड़ो आहे? मुतालबो असांजो इहो ई आहे जो ईरान जो टमाटो बंदि कनि, हिते जो टमाटो हलाइनि, पंहिंजे मुल्क जी शइ नथा हलाइनि, ॿिए पासे जी शइ घुराए, हिते जी शइ खे किराए, हुते जी शइ खे मान ॾींदा आहिनि, महांगो कंदा आहिनि, हिते जी शइ ॾींहं ॾींहुं पोइ त थींदी आहे। ऐं ग़रीब हारी माण्हू केॾा आहिनि, हर शइ महांगी लॻी पई आहे, जॾहिं जिन्स हलंदी आहे तॾहिं हुनजो रेट कोन हूंदो आहे। चलो हीअ टमाटे जा आबादगार जिन्हनि हुकूमत खां घुर कई त खुदारा ईरानी टमाटो बंदि करे सिंध जो टमाटो एक्सपोर्ट करे न सिर्फ़ु असांखे मुनासिब क़ीमत ॾिनी वञे पर गॾोगॾु मुल्क जी मैशत खे सगारो कयो वञे। सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध जी ज़राअत खे हथी ॾेई आबादगारनि खे मुआशी क़त्ल खां बचायो वञे। कैमरामैन विशाल रेबारे सां गॾु सनाउल्ला शेराणी, मलकानी शरीफ, सिंध।